जॉइन किया है अब्दुल सलाम दादा भैयान वापारी अखबार आहिनि बिज़नेस कम्युनिटी से उन्हनि जो ताल्लुक़ है। अस्सलाम वालेकुम अब्दुल सलाम साहब। वालेकुम अस्सलाम। अब्दुल सलाम सर, ईरानी सदर इब्राहिम रईसी 3 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुतल है ऐं उन सां गॾोगॾु वापारियुनि जो वफ़द भी पाकिस्तान आयल है जेके ईरान जा वापारी आहिनि। इन्हनि गॾियल कोऑर्डिनेशन के पाकिस्तान जी बिज़नेस कम्युनिटी के पई ॾिसे सर? साईं, हे पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम सभिनी खे मुबारक हुजे। इहो ईरानी सदर जो दौरो जेको आयो तमामु अहमियत जो हामिल आहे। छो त इज़राइल सां कशीदगी खां पोइ इहो पाकिस्तान पहिरों मुल्क आहे जंहिंजो दौरो थो थियो। ॿियो, हुकूमत अचण खां पोइ इहे ईरानी सदर जो पाकिस्तान जो पहिरों दौरो आहे। शाबाश हुजे साईं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब के जंहिं दावत ॾिनी ऐं मेहरबानी आहे ईरानी सदर जी डॉक्टर इब्राहिम रईसी जी जो हिन दावत के क़बूल कयो। हे साईं तमामु प्रायोरिटी वारो दौरो आहे, छो त ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन जेके आहे उहो बि इन दौरे में फाइनलाइज़ थींदी। पोइ वरी ईरानी सदर तक़रीबन 10 मुआहिदनि ते दस्तखत कंदो। 10 MOUs मेमोरेंडम्स ऑफ अंडरस्टैंडिंग उन ते दस्तखत थींदा। हे बि तय थियो आहे जो पाकिस्तानी ट्रेड वॉल्यूम जेके आहे इन टाइम ते उहो $2-3 बिलियन आहे, उन खे इंक्रीज़ करे $10 बिलियन ताईं वठी ईंदा ईरान ऐं पाकिस्तान। पाकिस्तानी हुकूमत इहो बि फ़ैसिलो कयो आहे जेके हिकिड़ी अहम शाहरा आहे इस्लामाबाद में उहो ईरानी सदर जे नाले सां मंसूब थींदी। त साईं हे दौरो जेको आहे इन जे लाइ त सॼी क़ौम खे मुबारक हुजे, तमामु मुबारक हुजे। सही अब्दुल सलाम साहब, इन दौरे जा पाकिस्तान जी मईशत ते कहिड़ा जेको आहे पॉजिटिव इम्पैक्ट पवंदा? साईं, उन जो मां जवाब ऑलरेडी ॾेई चुकियो आहियां। छो त जेकॾहिं इहो ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन फाइनलाइज़ थी वञे त पाकिस्तानी अवाम के जेके गैस जी शॉर्टेज आहे ऐं जेके प्राइसिस आहिनि गैस जी, अवाम खे तमामु रिलीफ इंशाअल्लाह मिलंदो। ॿियो, ईरानी सदर जे अचण सां साईं स्टॉक मार्केट वधी वई आहे। जेके 10 MOUs आहिनि उन में बॉर्डर मैनेजमेंट आहे, पाणीअ जी मैनेजमेंट आहे, काउंटर टेररिज्म आहे, सोशल कल्चरल एजुकेशनल एक्सचेंजिस आहिनि। छो त साईं ईरान असांजो ब्रदर इस्लामी मुमालिक मुल्क आहे, ॿियो नेबर आहे, असांजो हमसायो आहे। त हे जेको दौरो आहे डॉक्टर इब्राहिम रईसी जो, इहो पाकिस्तान ऐं पाकिस्तानी अवाम जे लाइ तमामु गुड ओमन साबित थींदो इंशाअल्लाह।